ख़बर के हवाले से नाज़रीन अवां खे आगाह कंदासूं। शहदाद कोट का ख़बर अवां सां शेयर कंदासीं। शहदाद कोट में मोटरसाइकिल सवार हथियारबंदनि जी फायरिंग में रिटायर पुलिस जमादार मारिजी वियो आहे। मस्तोई पाड़े में मोटरसाइकिल सवार हथियारबंदनि जी फायरिंग दौरान रिटायर पुलिस जमादार मुख्तियार भट्टी मारिजी वियो आहे। वारसन मुख्तियार भट्टी के खणाए तालका अस्पताल पहुचायो, जिते डॉक्टरनि फौत थियण जी तस्दीक करे छॾी। ख़बर के हवाले से नाज़रीन अवां खे आगाह कंदासूं। शहदाद कोट खां या ख़बर अवां सां शेयर करे आहियूं। शहदाद कोट में मोटरसाइकिल सवार हथियारबंदनि जी फायरिंग में रिटायर पुलिस जमादार मारिजी वियो आहे। मस्तोई पाड़े में मोटरसाइकिल सवार हथियारबंदनि जी फायरिंग में रिटायर पुलिस जमादार मुख्तियार भट्टी मारिजी वियो आहे। वारसन मुख्तियार भट्टी के खणाए तालका अस्पताल पहुचायो, जिते डॉक्टरनि फौत थियण जी तस्दीक करे छॾी। ख़बर के हवाले से अवां खे आगाह करे आहियूं। नाज़रीन ये ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदासूं। शहदाद कोट में शहदाद कोट में मोटरसाइकिल सवार हथियारबंदनि जी फायरिंग में रिटायर पुलिस जमादार मारिजी वियो आहे। मस्तोई पाड़े में मोटरसाइकिल सवार हथियारबंदनि जी फायरिंग में रिटायर पुलिस जमादार मुख्तियार भट्टी मारिजी वियो आहे। वारसन मुख्तियार भट्टी के खणाए तालुका अस्पताल पहुचायो, जिते डॉक्टरनि फौत थियण जी तस्दीक करे छॾी। ख़बर अवां सां शेयर करे आहियूं। शहदाद कोट में मोटरसाइकिल सवार हथियारबंदनि जी फायरिंग में रिटायर पुलिस जमादार मारिजी वियो आहे। मस्तोई पाड़े में मोटरसाइकिल सवार हथियारबंदनि जी फायरिंग दौरान रिटायर पुलिस जमादार मुख्तियार भट्टी मारिजी वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। धरती टीवी शहदाद कोट के रिपोर्टर सद्दाम सोलंकी असां सां लाइन ते मौजूद है। जी सद्दाम, आगाह कजो, छा तफ़सील आहिनि इन हवाले सां? जी बिल्कुल, शहर के बी सेक्शन थाने की हद मस्तोई मोहल्ला में नामालूम मोटरसाइकिल सवार हथियारबंदन अंधाधुंध फायरिंग कर रिटायर पुलिस जमादार मुख्तियार भट्टी के सख्त जख्मी करे छड़ियो, जैसे वारसन खणाए तालका अस्पताल पहुंचायो, जिते डॉक्टरन जख्मन जा सूर न सहंदे वो जो रिटायर पुलिस एहलकार हो वो पहुची वियो। उनकी उते मौजूद ड्यूटी ते डॉक्टरनि फौत थियण जी तस्दीक कई। होॾां ॿुधायो पियो वञे त हीउ जेको वाक़ियो थियो आहे त पुराणे तकरार सां थियो आहे। उन मौक़े ते असां सां SSP कंबर शहदाद कोट कैप्टन रिटायर सद्दाम हुसैन ख़ाशकी अली ॻाल्हि ॿोल कंदे ॿुधायो आहे त हीउ जेको वाक़ियो थियो आहे इहो पुराणी दुश्मनी ते थियो आहे, जंहिंजे असां हिन कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ हिन वक़्त भी टीम जोड़े छॾी आहे ऐं ये कुछ कलाकनि अंदर तव्हांखे इन्हनि माण्हुनि खे गिरफ़्तार करे पकड़े ॾिनो वेंदो। ऐं हीउ जेको क़त्ल थियल शख़्स आहे रिटायर पुलिस एहलकार, इहो शहदाद कोट जे अलीआबाद माले जो रवासी ॿुधायो पियो वञे। वॾी मानी सद्दाम आगाह कंदे। नाज़रीन, सद्दाम सोलंकी असांखे शहदाद कोट खां आगाह करे रहियो हो।